अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में बलिकार और यहाँ मालवी टीम शामिल होता है मुख्य हेडलाइंस। वफाकी हुकूमत अगुने DGIB आफ्ताब सुल्तान के चेयरमैन ने मुकर्रर करियो। वफाकी काबीना मंजूरी ॾिछड़ी वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत वफाकी काबिना सारी आफ्ताब सुल्तान के नैब चेयरमैन मुकर्रर करण की मंजूरी ॾिनी वई। इजलास में मुल्क की सियासी माशी सूरत हाल ते ख़याल छॾे वटि 6 नुकाती एजेंडा अपनी वफाकी काबीना फेडरल लैंड कमीशन के चेयरमैन की नामज़दगी की मंजूरी भी शामिल है। राणा सनाउल्लाह इमरान खान के हाथ स्टैंडिंग जो मास्टरमाइंड करार ॾिनो। घरू मामलन की वफाकी वज़ीर राणा सनाउल्लाह वफाकी काबिना के इजलास बाद मीडिया से ॻाल्हाए चयो कि इमरान खान KP इलेक्शन में माण्हू ख़रीद कया। इमरान खान के इलेक्शन में माण्हुनि के ख़रीदण जा सबूत मौजूद आहिनि। हाथ स्टैंडिंग जो मास्टरमाइंड इमरान खान आहे। माण्हुनि के ख़रीद कंदड़ शख्स ॿियनि ते इल्ज़ाम लॻाए रहियो आहे। इमरान खान के इल्ज़ाम ऐं धमकियूं ॾियण खां सवाइ को कमु नाहे। अनोखो लाडो न हराइण नई खटण ते ख़ुशि आहे। रहीम यार खान से MPA मसूद मजीद मुबैना तौर के ऊपर 40 करोड़ रुपया लेके वो माशाल्लाह तुर्की पहुंच गए। इमरान खान साहब का एक ऐसा यूटर्न है कि अपनी जमात के बहुत सारे अरकान उनको वोट देने को तैयार नहीं हैं। 188 की अपनी तादाद पूरी नहीं कर सके तो फिर इलेक्शन वाले दिन आप क्या करेंगे? पंजाब की तख्त के संभालींदो हमद शहबाज या परवेज़ लाही। फैसलो सुभाणे थींदो। PTI जो हिकु मेंबर वसत मजीद तुर्की रवानो थी वियो। PTI जा सख़्त MPAs तुर्की निकिरी वञण जा चो बोल। हुकूमत मुखालिफ़ वोट यकीनी बणाइण लाइ मेंबरनि खे होटलनि में मुंतक़िल करे छॾियो। मुस्लिम लीग नून ऐं इत्तेहादी मेंबरनि खे हवाई अॾे से वेझो होटल में तरसायो वियो आहे, जंहिं लाइ 180 कमरा बुक कया विया आहिनि। PTI ऐं मुस्लिम लीग काफ माल रोड जे होटल ते डेरो जमाए वरितो। 200 कमरा बुक करे अदद अक्सरियत ज़ाहिर करण की कोशिश की वई। ॿिन्ही पार्टियुनि समूरनि मेंबरनि खे घर छॾे होटल्स पहुचण जा हुकुम जारी थिया। लाहौर जे होटल में तरसियल PTI MPA जे कमरे में बाहि लॻी वई। बाहि ते साफ़ रहंदो हुयो। रुपए की भेंट में डॉलर की कीमत में वाधचूर सिलसिलो जारी है। इंटरबैंक डॉलर वधीक महांगो थी 228 रुपयनि जो थी वियो। ओपन मार्केट में डॉलर जो अघु 228 रुपयनि खां वधी वियो। अगुणे 83 फली सरदारी PP जे पार्लिमानी पार्टी जो इजलास तलब करे वरितो। पार्लिमानी पार्टी जो इजलास बिलावल हाउस लाहौर में थी रहियो आहे। इजलास में पंजाब जे वॾे वज़ीर जी चूंड बाबति हिकमत अमली ते गौर वीचार कयो वेंदो।
में कुछ ऐसा हो रहा है? वहाँ पता है आपको सिंध हाई कोर्ट दुआसेरा खे कराची मुंतकिल करण जो हुक्म ॾिनो। दुआसेरा जी वाज़ा बाबति संदसि वालिदैन जी दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। पुलिस पारां दुआसेरा जे मुस्तहिद खे अदालत में पेश कयो पियो। सिंध हाई कोर्ट जे जस्टिस मोहम्मद इकबाल करोड़ो पुछाणो कयो त छा दुआसेरा दारुलमान में आहे, जंहिं ते वकील अदालत खे आगाही ॾिनी त दुआसेरा हिन वक़्तु लाहौर जे शेल्टर होम में आहे। जस्टिस इकबाल करोड़ो हुक्म ॾिनो त दुआसेरा खे हर हाल में कराची आणणु घुरिजे। कराची में बि शेल्टर होम आहिनि, खेसि कराची में को बि ख़तरो न हूंदो। सिंध हुकूमत बि दुआसेरा खे कराची मुंतकिल करण जी हिमायत करे छॾी। शेख रशीद पारां सुप्रीम कोर्ट का मुल्की हालतन ते पाणमातो नोटिस वठण जो मुतालबो। अॻूणे गुरू वसी शेख रशीद चयो आहे त 3 अगस्त खां अॻु चूंडनि जो ऐलान थियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट मुल्की हालतन जो नोटिस वठे। चौधरी परवेज़ लाही सुभाणे पंजाब जो वॾो वज़ीर हूंदो। इमरान खान जी सियासत कूड़ ते बदल आहे। पीटीआई चेयरमैन मौत के रुको कूड़ पियो सेखारे। पीपल्स पार्टी जी तर्जुमान वफ़ाक़ी वज़ीर शाज़िया अमरी चयो आहे त सिंध हुकूमत मकानी चूंड मुलतवी करण लाइ नाहे चयो। पीटीआई वारनि खे आसिफ ज़रदारी जे लाहौर वञण ते तकलीफ़ पहुती। लाहौर कंहिंजे पीएचओ नाहे। आसिफ ज़रदारी बींदो रहंदो। इमरान खान मुखालिफ़नि ख़िलाफ़ गैर इख़लाक़ी ॻाल्हियूं कंदो आहे। सिंध में मकामी चूंड जो ॿियो मरहलो इलेक्शन कमीशन मुलतवी कयो आहे। सिंध हुकूमत जी तर्जुमान कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वहाब चयो आहे त मकानी चूंड जे पहिरीं मरहले में आवाम पीटीआई खे रद्द कयो। चूंडूं कराइण इलेक्शन कमीशन जो कमु आहे। हू इलेक्शन कमीशन जे हुक्मनि जा पाबंद आहिनि। तकबंदी जो समूरो कमु क़ानून मौजूद कयो वञे। बरसात केतिरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। हसन टाउन, इवा टाउन, मेसन रोड, वारिस रोड जे आसपास बरसात सबबि पाणी बीठी वियो। मुल्तान रोड ते बि केतिरी हंधनि ते पाणी बीठी वियो। शहर में बरसात मिनी डैम टुटी वियो। पाणी घरनि में दाख़िल थी वियो। पाणी घरनि में दाख़िल थियण सबबि इलाइक़े वासियुनि जा घर मुतासिर थिया। गुजरावाला में राति खां लगातार मींहं सबबि हेठाहीं वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। पीटीआई अखबार जॾहिं आसिफ अली ज़रदारी खे ॾिसंदा आहिनि त वाइड़ा थी वेंदा आहिनि। पीटीआई पंजाब में वॾे वज़ीर जी रन ऑफ इलेक्शन खां घबरायल आहे। सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह चयो आहे त पीटीआई मुस्लिम लीग काफ खे वॾी वसारत ॾियण तां भनीराज जो शिकार आहे। पंहिंजे अंदरि मिलियो पाइण बदिरां पीटीआई आसिफ अली ज़रदारी ते इल्ज़ाम ॾेई रही आहे। शहदाद कोट बरसा बिंदुरिन में जुड़े दौरान जवाबदार लठू हणी हिक ॼणे खे क़तल करे छॾियो। ॻोठ दंगे द्रोही ऐं लिजवाणी बिरादरी जी बिंदुरिन में पाणी जे वारे तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठू लॻण सबबि ईद मोहम्मद लिजवाणी मासी वियो। पुलिस फौजी मक़तूल जो मिड़ अस्पताल मुंतक़िल करे छॾियो।
आई मीरो खान भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में हिकु ॼणो क़तल। रतुदेरू रोड ते हथियारबंदनि जी फायरिंग में 45 वरीह जो अमित बख्श जान जो मासी वियो। पुलिस सामने शुरुआती जांच में वाक़िअ ज़ाती दुश्मनी जो नतीजो लॻी रहियो आहे।